बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। अॼु ऑफिस में वेठो हुअसि त हिकिड़े दोस्त चयो, चयईं त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उन सां वास्तो आहे, मां हमेशह हुनजी मदद कई आहे, पर जॾहिं हाणे मूंखे हुनजी मदद जी ज़रूरत आहे त हू अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे अणवणंदड़ अजीब ऐं जेके सम्झ खां ई ॿाहिरि आहिनि। मां छा कयां? त मां थोरी देरि हुनखे ॾिसंदो रहियुसि ऐं मां महसूसु कयो त ॾिठो त हू वाक़ई कंफ्यूज़ हुयो कंहिं मसइले में या परेशान हुयो। त मूं हुनखे चयो त हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां मां तव्हांजे साम्हूं। मूं उहा कहाणी हुनखे बि ॿुधाई त चयोमांसि त ॿ दोस्त पाण में गॾु सफ़र पिया कनि। जॾहिं सफ़रु करे रहिया त रस्ते में उन्हनि जा पैसा खपी विया त हिकिड़े दोस्त खे पैसा हुया, ॿिए खे जेको आहे कोन हुआ। त दोस्त जंहिंखे पैसा कोन हुआ उन हीरो हिकिड़ो कढी ऐं पंहिंजे दोस्त पैसनि वारे खे ॾिनो ऐं उनखे चयईं त हे पैसा कुझु मूंखे ॾे ऐं हीरो रखी छॾ पाण वटि, ऐं जेकर तोखे ज़रूरत पए त 6 महीननि में इहो हीरो खपाए छॾिजांइ, मां अॻिते सफ़र ते थो वञा। पैसनि वारो माण्हू उते रुकी पियो, उहो उते रही वियो ऐं हू उतां रवानो थियो, अॻिते हलणु लॻो। जॾहिं जो हू हलियो वियो त हू जंहिं माण्हूअ खे हीरो मिलियो उहो वापसि जॾहिं घरु आयो त हुन चयो न मतां नंढड़ा ॿार हिन हीरे सां खेचल कनि या उनखे विञाए छॾनि। त हुन अहिड़ो कमु कयो जो हिकिड़ी नंढड़ी संदूक ठाराए उन में रूमाल में वेड़े ऐं उन संदूक में बंदि करे छॾियईं। सुबुह सां कम ते हली वेंदो, जंहिं वक़्तु हू वापसि ईंदो, कम तां मोटी ईंदो त वरी उन हीरे खे ॾिसी चेक करे ऐं उन हीरे खे वरी वापसि पेतीअ में ई रखंदो हो। त रोज़ानो हिन जो कमु ईअं त हिन ॾींहं ॻणणु शुरू कया, दुआऊं घुरणु शुरू कयईं त अलाह करे दोस्त वापसि न अचे त इहो हीरो मां खणां ऐं हुनजी मिल्कियत या जेके पैसा आहिनि उहे सॼा मूंखे अची वञनि। जंहिं वक़्तु ॾिठईं त हाणे भई 4-5 ॾींहं बचिया आहिनि, हिन दोस्त जो इंतज़ारु कयो। उहे 6 महीना पूरा थी विया। 6 महीना पूरा थी विया त हिन चयो त हाणे भला अञा 2-3 ॾींहं ॾिसांसि, 10-15 ॾींहं जेकॾहिं इन विच में अची वियो त मां वापसि ॾींदोसांसि ऐं हुन खां पैसा वठंदुसि। जेकॾहिं हू वापसि न आयो त उहो हीरो मां मार्केट में खणी वेंदुसि ऐं उनखे नीलाम करे ईंदुसि। हू मार्केट में वियो, हिकिड़ो दोस्त हुयुसि, उनखे वञी उहो हीरो ॾेखारियईं, चयईं हिन हीरे जी रक़म केतिरी आहे? त हुन चयोसि हीउ त हीरो जाली आहे, ख़राबु आहे, असुलु हीरो आहे ई कोन, नकुली आहे। त हुन सम्झो त शायदि हिनखे ख़बर नथी पए तंहिंजे करे मां ॿिए माण्हूअ ॾे थो खणी वञा। उहो हीरो ॿिए माण्हूअ ॾे खणी वियो, उन दुकानदार खे ॾेखारियो त हुन बि साॻी ॻाल्हि कयसि। चुप करे अचे घर में वेही रहियो, उहो जेको हीरो अॻ में संभाले पेतीअ में ऐं रूमाल में वेड़े पेतीअ में रखे पियो, उहो खणी उछले छॾियईं। जॾहिं बि असांजो को दोस्त असां सां हमेशह गॾु रहंदो आहे त उहो हिकु बहितरीनु हीरे वांगुरु क़ीमती हूंदो आहे, अहमियत वारो हूंदो आहे, हुनजो वैल्यू हूंदो आहे, हुनजो क़दुरु हूंदो आहे। पर जेकॾहिं हू पंहिंजो पाण खे ज़ाहिरी तरह सां जेकॾहिं असां हुन खां मदद घुरंदा आहियूं या कंहिं शइ जी हेल्प वठंदा आहियूं, उहो असांजी मदद न कंदो आहे त हू बिल्कुलु ईअं थी वेंदो आहे जीअं हीरे मां नकुली हीरो साबित थिए ऐं उनजो मार्केट में वैल्यू न हुजे। ईअं ई के माण्हू असांजी ज़िंदगीअ में अहिड़ा बि हूंदा आहिनि।